लतीफ़ साईं चयो त जे तूं फ़ारसी सिखियो गोलो तोए ग़ुलाम। ॾिसो असां अॼु मल्टीलिंगलिज़म न वञूं पिया ऐं यूएनओ चए थी त वधीक ॿोलियूं सिखो, वधीक ॿोलियूं सिखणु खपनि, पर सभिनी खां अहम तव्हांजी पंहिंजी ॿोली आहे। तव्हां ॿियनि ॿोलियुनि जे इल्म खे ज़रूरु सिखो, पर लतीफ़ साईं जी फिलासफ़ी जेकॾहिं असां ॾिसूं था त हू चए थो त पंहिंजी ॿोलीअ में उहो इल्मु ॾियो जेको ॿियनि जी ॿोलियुनि में मौजूदु आहे। जे तूं फ़ारसी सिखियो गोलो तोए ग़ुलाम, जेकॾहिं तूं फ़ारसी सिखी थो त ज़हनी तौरु ॼण त तूं ग़ुलाम आहीं। छो ग़ुलाम आहीं? फ़ारसी त उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं फ़ारसी घोड़े चाढ़ियईं, फ़ारसी बादशाही ॾींदी, उन दौर में लतीफ़ साईं चए थो जे तूं फ़ारसी सिखियो गोलो तोए ग़ुलाम। उञो तां आब घुरे बुखियो तां ताम, जो ॿधो ॿिनि ॻाल्हियूं सोकी चाहे ॼाम। जेको हुननि सां बि गॾु आहे हिननि सां बि गॾु आहे उहो बादशाह कीअं थो थी सघे, उहो ॼाम कीअं थो थी सघे? हे आमन संदो आम ख़ासनि मंझा न थिए। हे ॿोली बचाइणु आम जो कमु आहे, ॿोली बचाइणु अवाम जो कमु आहे, ॿोली बचाइणु हारी जो कमु आहे, मज़दूर जो कमु आहे, रेड़ी वारे जो कमु आहे, दुकानदार जो कमु आहे। ॿोली ख़ासि कोन बचाईंदा आहिनि, ॿोली आम माण्हू बचाईंदा आहिनि। ऐं असांजी ॿोली, असां ख़ुशनसीब आहियूं जो असां उन ॿोली जा ॻाल्हाईंदड़ आहियूं जेका ॿोली 5000 साल, घटि में घटि 5000 साल हिकिड़ी उहा तारीख़ रखे थी। असां सवेरे ई साईं ज़ुल्फ़कार शाह साहिब जिन खे मिनिस्टर साहिब खे उहो म्यूज़ियम विज़िट करायो जंहिंमें लिखत जा पुराणा सभई नमूना असां मौजूदु करे महफ़ूज़ करे रखिया आहिनि। त उहे असांजी लिखत जा सभई क़दीम नमूना या अॼोको जेको लिखत जो हाणेको नमूनो आहे, इहे सॼो इहो इर्तक़ाई सफ़र असांखे ॿुधाए थो त असांजी ॿोली केतिरी अमीर आहे, असांजी ॿोली केतिरी शाहूकार आहे, केतिरा स्क्रिप्ट हिन में आया ऐं विया ऐं ख़तमु थींदा विया। ऐं शाहूकार ॿोली पंहिंजे पाण में तब्दीली आणींदी आहे, अज़ीम ॿोली पंहिंजे पाण खे डेवलप कंदी आहे, वक़्त जे तक़ाज़ाउनि सां गॾु बरमेज जी बीहंदी आहे। इहा अज़ीम ॿोली जी निशानी आहे। असां सां साईं अमर फयाज़ बुरड़ो साहिबु वेठो आहे। हिन थोरे ई अरसे दौरान मां ज़ाहिरा ड्रेक कोन कंदुसि घणी, असां केतिरा ई मुआदा कया आहिनि पाण में। लैंग्वेज इंजीनियरिंग जो माण्हू आहे। अॼु असांजी ॿोली मशीनी सिस्टम में दाख़िल थी चुकी आहे। दुनिया जूं लॻभॻि 230 ॿोलियूं जंहिं सिस्टम में दाख़िल आहिनि उन्हनि में सिंधी दाख़िल आहे। शाह लतीफ़ जे शाइरी जो तर्जुमो तव्हां टिप्स ते करणु चाहींदा त दुनिया जे 230 ॿोलियुनि खां वधीक ॿोलियुनि में उहो तर्जुमो तव्हांखे थी मिलंदो। इहा असांजी ॿोली में मौजूदु जेका डेप्थ आहे, जेका गहराई आहे, उन सां निशानी करे थी त असांजी ॿोली केतिरी वधीक आहे। असां हिकिड़ो ताज़ो ई हिकिड़ो SLA जो फॉन्ट तयारु करायो आहे जंहिंजी अॼु असां इनॉग्रेशन पिणु कई आहे। SLA फॉन्ट उन जो नालो ॾिनो, उहो तक़रीबन 5 खां 6 ॿोलियुनि खे हिकु ई वक़्तु सपोर्ट करे थो। तव्हां हुन में सिंधी टाइप कयो, अरबी टाइप कयो, फ़ारसी टाइप कयो, अंग्रेज़ी टाइप कयो, उर्दू टाइप कयो, हिकु ई वक़्तु सभिनी खे सपोर्ट कंदो। यानी असांजी ॿोली में उहा गहराई, असांजे फॉन्ट में, असांजे सिस्टम में उहो कुझु मौजूदु आहे। छाकाणि त असांजो जेको जेनेटिकली असांजी ॿोली या साइंटिफिकली असां जेकॾहिं वोकल कार्ड खे खणी ॾिसूं त शायदि दुनिया जो को अहिड़ो उचार हुजे जेको असां न उचारे सघंदा हुजूं। असांजे वोकल कार्ड में एतिरी गहराई मौजूदु आहे, एतिरी वेकर मौजूदु आहे, असांजे दुनिया जो ॾुखे में ॾुखियो तलफ़ुज़ बि असां उचारे सघूं था। पर असांजा जेके तलफ़ुज़ आहिनि उहे दुनिया जूं सुधरियल ॿोलियूं इस्तेमालु नथियूं करे सघनि। उन्हनि खे तव्हां जीअं मुंझ चओ, अंग्रेज़ी वारो बि कोन चई सघंदो, उर्दू वारो बि कोन चई सघंदो। तव्हां हुनखे ॾाहप जो लफ़्ज़ु ॾियो त ॾाहप जो लफ़्ज़ु अंग्रेज़ी वारो बि कोन उचारे सघंदो। वॾे में वॾी सुधरियल में सुधरियल ॿोली हिन महिल अंग्रेज़ी था चओ न, अंग्रेज़ी खे चओ त हीउ ॾाहो माण्हू आहे, इहो लिखी ॾेखारे, उचारे ॾेखार, हू कोन उचारे सघंदो। माना हुन में एतिरी गहराई मौजूदु कान्हे। पर असां ॾाहप खां वेंदे, असां न्यारी खां वेंदे, जीअं मुंझ खां वेंदे, ॿिया एतिरा केतिरा ई असांजा, या ईअं सिंग जो जेको उचार आहे असां उचारे सघूं था। दुनिया जी का बि ॿोली शायदि इहे न उचारे सघे। इहो असांजे ख़ुदा जे तरफ़ां इहो तोहफ़ो आहे जो असां यूनीक आहियूं ऐं सभिनी खां मुनफ़रिद आहियूं। असांजी कोशिशि आहे त ॿोली खे ख़ासि तौर ते कंप्यूटर टेक्नोलॉजी जे हिन दौर में उन्हनि सभिनी चैलेंजिस जे मुक़ाबले करण जे अहल बणायूं जेके चैलेंजिस असां वटि आहिनि, हिन वक़्तु असांजे साम्हूं आहिनि। असां हिन थोरे अरसे में इहे फॉन्ट डेवलप कया आहिनि, मुख़्तलिफ़ इदारनि सां MOUs साइन कया आहिनि, ऐं इन खां अलावा 3 किताब असां शाया कया आहिनि हिन थोरे अरसे में, जिन जो महूरत अॼु थियण वारो। करण लाइ घणो कुझु आहे, ॻाल्हियूं कोन ॻाल्हाईंदो, अमल ॻाल्हाईंदो आहे। इनशा अल्लाह तव्हांखे तब्दीली जल्दी नज़र ईंदी। तव्हांजी सभिनी में